असां सां गॾु ज़िले बद्दीन जे नाले वारी सियासी शख़्सियत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां शुरू खां वठी लाॻापियल मशहूरु शख़्सियत हाजी मोहम्मद रमज़ान चांजो असां सां मौजूदु आहे। असां खां पुछंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंखां मुतासिर थी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिलु थिया। नौजवान शागिर्द हुउसि सचल कॉलेज में ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद जेको हो सो ओॾी महिल अञा अयूब ख़ान जी हुकूमत में वज़ीर ख़ारिजा हो। मां एहतजाज कयो तिलक चाढ़ी ते ऐं उन में हिकिड़ो शागिर्द असांजो क़तल थी वियो। पोइ काफ़ी टाइम खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो बल्दिया जे ऑफिस में असीं 4-5 दोस्त हुआसीं। लाला कादर हो, जाम साकी हो, ऐं हुउसि। उहो खून बख़्शराइण जे लाइ शहीद आयो हो। उन ॾींहं खां मुंहिंजी शहीद सां वाक़फ़ियत थी। असां सोचियोसीं त हीउ माण्हू जेको आहे सो पाकिस्तान जे ग़रीब मिस्किन माण्हुनि जी निजात साबित थींदो। उन खां पोइ पीपल्स पार्टी ठही लाहौर में कन्वेंशन थियो। असीं मन में शरीक थियासीं। तॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिलु थियण जा फीस हूंदी हुई 4 आना। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सही सां 4 आने जी मेंबरशिप मूं वटि अॼु ॾींहुं अञा ताईं उहो रसीद रखी आहे। ऐं पार्टी जो मेंबर थियसि, वर्कर थियसि। पार्टी जो मेंबर वर्कर पंहिंजी जाइ थियसि, पर असीं चंद माण्हू हूंदा हुआसीं ॻणण जेतिरा सॼे ज़िले में 5 या 8 या 10 माण्हू जिन घर घर वञी पीपल्स पार्टी खे जो बुनियादु रखियो, यानी पीपल्स पार्टी असां हथनि सां ठाही। तॾहिं बद्दीन ज़िलो कोन हो, हैदराबाद ज़िलो हो ऐं आउं उहिदेदार थियसि चंबड़ सर्किल जो। उतां खां पोइ अॻिते हली उहिदेदार थींदा रहियासीं पार्टी में। वरी बद्दीन ज़िलो थियो त आउं तालुके मातली जो नायब सदर थियसि। उन खां पोइ तालुके मातली जो सदर थियसि। उन खां पोइ एक्टिंग जनरल सेक्रेटरी थियसि। इन विच में जेके दौर आया शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां गॾु 4-6 साल हुकूमत जा गुज़रिया। उन खां पोइ भुट्टो साहिब खे क़ैद कयो वियो, शहीद कयो वियो। मार्शलाऊं लॻियूं, जहाजी मार्शल में असांखे कोड़ा लॻा, असांखे सज़ाऊं आयूं। 4-4 महीना असांखे खणी कैंपनि में रखंदा हुआ। माइटनि खे ख़बर कान हूंदी त असीं किथे विया रहूं, कहिड़ी असांजी हालत आहे। पोइ उहे ॾुखिया ॾींहं 10 साल 11 साल उहे बि गुज़रिया ज़िंदगी जा। बेनज़ीर सां वक़्तु ईअं गुज़रियो ॼण हू असांजी सॻी भेण आहे ऐं असीं सॻा भाउ आहियूं। इवन इन हद ताईं जो शहीद जॾहिं प्राइम मिनिस्टर थी त प्राइम मिनिस्टर हाउस में बि मूंखे पंहिंजे रहाइशगाह में गॾु रहाई। जे दुबई में हूंदी हुई त मूंखे घुराए महीनो महीनो पंहिंजे घर रहाईंदी हुई। रूपोशी ख़तमु करे आई, असां जदोजहद में शामिलु रहियासीं। वरी मार्शलाऊं लॻियूं जाम सादिक अली जे दौर में त असां ॾुखिया ॾींहं गुज़रिया जो असांखे मारींदा हुआ। एतिरो तशदुद कंदा हुआ जो मुंहिंजे बदन जी चमड़ी सॼी लही वई। बहरहाल इहे काउंट कोन का ॿियूं ॻाल्हियूं। इहे असांजो पार्टी सां शहीदनि सां हिकु सियासी इश्क़ हो, हिकिड़ी मोहबत हुई जेका अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। इंशाअल्लाह आख़िरी मरण घड़ी ताईं क़ाइमु रहंदी। हाणे मुंहिंजी उमिरि तक़रीबन 83 साल थी वई आहे ऐं क़यादत खे अर्ज़ु कयुमि त आउं वर्कर थी कमु करण लाइ आख़िर घड़ी ताईं रहंदुसि, पर जेकॾहिं उहिदो कंहिं ॿियनि नौजवान दोस्तनि खे ॾिना वञनि त असांखे उन ते एतिराज़ु कोन्हे। त सॼी सिंध में अहिड़ा फ़ैसिला थिया त क़यादत पंहिंजा ज़िलनि जा सदर जनरल सेक्रेटरी हटाए वरी नवां रखिया। असीं उन्हनि खे दुआ कंदासीं, उन्हनि खे चवंदासीं त अलाह तव्हांखे हिमत ॾे, पार्टी जी ताक़त थियो, ग़रीब मिस्किन माण्हू जी ख़िदमत करियो। ऐं इहे गुज़ारिशूं करे पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजनि माइटनि खे वरी बि इहा ॻाल्हि चवंदुसि त बाबा शहीदनि सां जेको निभायो वचन कयोसीं सो आख़िर घड़ी ताईं निभाइणो आहे। ऐं ॿारनि खे बि चवंदुसि तव्हांखे पीपल्स पार्टी
शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे औलाद सां वरी साथ निभाइणो। ज़ियालक जे दौर में तव्हांजे मथां इलाही सख़्तियूं थियूं, इलाही तव्हांजे मथां ॻोठनि ते हमला थिया, इहो केतिरा ॾींहं तव्हांजे ॻोठ ते ज़िया जे दौर में इहे सख़्तियूं ऐं हमला रहिया? ॻोठ ते यको जेको कंट्रोल जंहिंखे चइजे 111 ॾींहं रहियो, जंहिंखे आर्मी मूव न करे सघी। जॾहिं उहो दौर कुझु अॻिते हलियो, उन खां पोइ असांजे घरनि खे घेरा थिया त उहे 10-10, 12-12 ॾींहं घेरा रहिया। ऐं उन में जेको तशदुद थियो मुंहिंजे भाइटे जो, उहो उन में हिकिड़ो शहीद थी वियो ऐं हिकिड़ो वीचारो सफ़ा मेंटल थी वियो। हुनजो औलाद ई सॼो मेंटल थी वियो आहे, ख़ानदान ई सम्झो ख़तमु थी वियो। इहे सख़्तियूं असां सारियूं कोन था, हिन करे जो असांजी अक़ीदत ऐं मोहबत एतिरी रही आहे जो इहे जॾहिं मुंहिंजे बदन ते चमड़ी न रही त मूं पाण खे टेंचर सां साड़ियो। इहे असां सख़्तियूं बर्दाश्त कयूंसीं, उहो इन करे जो असांजी मोहबत ऐं अक़ीदत शहीदनि सां आहे। अच्छा, तव्हां जेल में केतिरा वक़्तु कहिड़ियुनि सिंध जे जेलनि में रहियो? जेलूं साईं असां सेंट्रल जेल हैदराबाद रहियासीं सिर्फ़ु, बाक़ी टाइम जुदा जुदा रखंदा हुआ। आर्मी वारा पंहिंजे खाना हूंदा हुआ, उन्हनि में रखंदा हुआ। सेंट्रल जेल हैदराबाद में जॾहिं रहियासीं तॾहिं मीर अली अहमद, रसूल बख्श तालपुर, महराज मोहम्मद ख़ान, तारिक अज़ीज़, अकबर बुगटी, इन्हनि माण्हुनि सां गॾु जेल में रहियासीं। पार्टी लाइ जेका कुझु पंहिंजी ताक़त हिमत असांजी हुई उहा इस्तेमालु कईसूं, तॾहिं पीपल्स पार्टी एतिरी ताक़त वरिती। त हाणे जेको मौजूदा चेयरमैन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, मोहतरम जनाब बिलावल भुट्टो साहब, उन खां तव्हां केतिरा मुतासिर आहियो? असीं तवक़ा रखूं था, उमेद रखूं था त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी रत जो जेको असरु त ज़रूरु ज़ाहिर थींदो, कुझु थियो आहे या कुझु थींदो। ज़रदारी साहब पार्टी हींअर संभाले पियो, बिलावल साहब बि चेयरमैन त आहे पंहिंजी जाइ ते, पर अञा असरु वधीक आसिफ साहब जो आहे। असीं सम्झूं था त बिलावल साहब हाणे मुकमल कंट्रोल संभाले पार्टी खे हलाईंदो, त उहा साॻी पीपल्स पार्टी शहीद भुट्टे ऐं शहीद बेनज़ीर वारी साबित थींदी इंशाअल्लाह। अच्छा, तव्हां आख़िर में पैगाम कहिड़ो था ॾियणु चाहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि उन्हनि खे? पीपल्स पार्टी जो वर्कर सॼी सिंध जो जेको आहे सो न पीपल्स पार्टी खां सवाइ ॿी कंहिं पार्टी जो अहिड़ो वर्कर आहे न रहियो आहे। ज़ुल्म थिया हुजनि पर पीपल्स पार्टी जो वर्कर बर्दाश्त करे थो ऐं अञा कंदो ईंदो जेकॾहिं उन्हनि जो क़दुरु कयो वञे। पीपल्स पार्टी जे पुराणनि वर्करनि जी वरी सार संभाल बि नथी वञे। कई त वीचारा असांजा साथी उहे गुज़ारे विया आहिनि, दुनिया छॾे विया आहिनि, के वीचारा बीमार आहिनि, के मायूस थी वेही रहिया आहिनि। उन्हनि सभिनी ते वरी पीपल्स पार्टी जी क़यादत खे गुज़ारिश कंदुसि त उन्हनि सभिनी जी ते वरी पंहिंजो शफ़क़त जो हथु रखनि त पार्टी वरी बि साॻी उरूज में अची वेंदी इंशाअल्लाह। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो झूनो वर्कर हाजी मोहम्मद रमज़ान चांजो जंहिंसां असां ॻाल्हि ॿोल कई ऐं संदसि इहो ई आख़िर में पैगाम आहे त वर्कर जी इज़त करियो, जेके वर्कर शहीद थी विया आहिनि उन्हनि जा वारस आहिनि उन्हनि जी पोइवारी करियो त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा अॻु भरो ऐं पंहिंजे मंज़िल ते ज़रूरु पहुचंदी। वॾी महिरबानी हाजी रमज़ान चांजो साहब।